जी मौजूद व्यूअर्स, पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। अवामी लॉन्ग मार्च इन में कहिड़ा नतीजा हासिल कया इहो त वक़्तु ॿुधाईंदो, पर पीपल्स पार्टी 10-12 सालनि खां पोइ पंहिंजी हिकिड़ी कैंपेन करण में कामयाबु वई आहे। हुन अवामी लॉन्ग मार्च जे ज़रिए पीपल्स पार्टी माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो, माण्हुनि खे इंगेज रखियो। इन 10-12 ॾींहंनि जे इवेंट में लखे माण्हू पीपल्स पार्टी पाण सां जोड़े रखिया। इंटरनेशनल ऐं मुल्की मीडिया में बि पीपल्स पार्टी पंहिंजे अवामी लॉन्ग मार्च जे ज़रिए छायल रही सॼे सीनरियो ते। पीपल्स पार्टी जेका 15 सालनि खां मुसलसल सिंध में इक़्तिदार ते विराजमान आहे, उन वटि का बि मोबिलाइज़ करण जे लाइ का बि तहरीक मौजूदु कोन हुई, को बि इशूज़ कोन हुया। पर इमरान ख़ान जी गवर्नमेंट जे बैड गवर्नेंस, महांगाई जी ऐं उन जी जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि खे टारगेट बणाए पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी कैंपेन शुरू कई। उन जे ज़रिए बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां जुड़ी वियो। हीअ 27 फरवरी ते कराची खां अवामी लॉन्ग मार्च शुरू थियो हुयो, जंहिंमें एॾो जोश खरोश कोन हुयो। पर मोरे में पहुचण दौरान जेको मोरे जो जलसो हुयो, मोरे जी जेका इवेंट हुयो, जेकी मेज़बानी हुई मोरे जी, उन में ज़ियाउल हसन लंजार जे अॻुवाणीअ में उन जलसे खां पोइ पंजाब जी तरफ़ जीअं जीअं लॉन्ग मार्च रवां दवां रहियो, ईअं ईअं लॉन्ग मार्च लखे माण्हुनि खे मोबिलाइज़ कंदो रहियो, उन्हनि खे कनेक्ट कंदो रहियो पाण सां, उन्हनि पाण खे उनखे जोड़े रखियो ऐं हिकिड़ी वॾी कैंपेन करण में उहो कामयाबु विया। पीपल्स पार्टी जी सिंध में जेका 12-15 साल जेका गवर्नमेंट आहे, जेका अॼु बि मौजूदु आहे, यकीनन इन लॉन्ग मार्च में सिंध हुकूमत जा रिसोर्स ऐं सोर्सिस बि इस्तेमालु थिया आहिनि, छाकाणि त उन में सॼी सिंध काबीना मौजूदु हुई बशमूल वज़ीर आला सिंध जे, त यकीनन उनखे हिकिड़ी सरकारी सपोर्ट बि मौजूदु हुई। पर बिलावल भुट्टो ज़रदारी जेको अवाम ऐं क़यादत जे विच में जेके विछोटियूं हुयूं, पीपल्स पार्टी इक़्तिदार में मौजूदु हूंदे बि पंहिंजे माण्हुनि खां इलाही कटियल हुई ऐं माण्हुनि खे पीपल्स पार्टी खां यकीनन वॾियूं शिकायतूं रहियूं आहिनि। उनमें बैड गवर्नेंस आहे, तरक़ियाती कमनि जो न हुजणु आहे, बेरोज़गारी आहे, हेल्थ ऐं एजुकेशन जा इलाही वॾा मसइला ऐं इशूज़ आहिनि ऐं ॿियनि खातनि में बि वॾा जेके आहिनि से मसइला आहिनि। उन जे बावजूदि बि पीपल्स पार्टी जेको अवामी लॉन्ग मार्च कयो आहे, उन में हू पंहिंजे कैंपेन करण में कामयाबु वियो आहे। ईंदड़ जेका इलेक्शन ईंदी उन में पीपल्स पार्टी खे यकीनन एॾी वॾी तकलीफ़ कान थींदी पंहिंजी कैंपेन हलाइण में, छाकाणि त जेको मौजूदु आहे, छाकाणि इलेक्शन में बाक़ी 1 साल आहे। उन 1 साल खां पोइ पहिरियां बिलावल भुट्टो ज़रदारी जेका अवामी कैंपेन, अवामी मूवमेंट शुरू कई आहे पंहिंजो पाण खे माण्हुनि सां ॻंढण जे लाइ, यकीनन उन में जेके एंटी पीपल्स पार्टी आहे उनखे बि इहो टफ टाइम आहे। ऐं एंटी पीपल्स पार्टी जेके सियासतदान आहिनि, जेके पार्टियूं आहिनि, यकीनन उहे बि पंहिंजी कैंपेन शुरू कंदियूं। पर पीपल्स पार्टी जी सिंध में गवर्नमेंट आहे, उन करे पीपल्स पार्टी खे घुरिजे त माण्हुनि जा मसइला डेवलपमेंट ऐं डिलीवर करण में पंहिंजो हिकिड़ो निमाया किरदारु जेकॾहिं पीपल्स पार्टी अदा करे थी, त पोइ यकीनन पीपल्स पार्टी वफ़ाक़ में बि गवर्नमेंट ठाहिण में कामयाबु ईंदी। पंजाब में पहुचण खां पोइ यकीनन पीपल्स पार्टी इलाही सारनि माण्हुनि में जान विधी आहे। पंहिंजा जेके ख़ामोश उन्हनि जा माण्हू हुआ उन्हनि खे घरनि खां ॿाहिरि कढी आई। जेके माण्हू पीपल्स पार्टी खां लय तहलुक बणियल हुआ उन्हनि खे उन्हनि पाण सां जोड़ियो आहे। इहा ॻाल्हि यकीनन मुस्लिम लीग नून जे लाइ बि ठीकु न हूंदी पंजाब जे अंदरि, छाकाणि त पंजाब में मुस्लिम लीग नून इंतिहाई वॾी पावरफुल पार्टी आहे, उनजो हिकिड़ो वॾो वोट बि आहे, उन हिकिड़ी डिघी कैंपेन बि हलाई आहे, वोट को इज़त दो जे नाले ते। त पीपल्स पार्टी उते ग्रोथ करणु वञे पई ऐं पीपल्स पार्टी चइनी सूबनि कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान समेत पंहिंजे इन लॉन्ग मार्च में सभिनी माण्हुनि खे इंगेज रखे हिकिड़ी वॾी कैंपेन करण में कामयाबु वई आहे। हाणे ॾिसिजे त जेका पीपल्स पार्टी ऐं ॿी मुखालिफ़ धुर जेका रिथ जमाउ कराई आहे अदम एतमाद जी असेंबली में, उहा कई हद ताईं कामयाबु वञे थी या नथी वञे, छाकाणि त पीर साहब पागारा पाकिस्तान जे सियासत में अहम किरदारु रखंदड़ उहे पीर साहब पागारा आहिनि ऐं ॿिया शुजात हुसैन आहिनि। शुजात हुसैन ऐं पीर साहब पागारा जंहिं बि पासे वेहंदा गवर्नमेंट यकीनन उन्हनि जी हूंदी, पर असुल में इक़्तिदार जे धणी अञा के ॿिया आहिनि। ॾिसूं त हिन दफ़े पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट कंहिं ते राज़ी थिए थी।